मां ईअं सम्झां थो त असांजे हिन सॼे इंटरव्यू जो मेन सवाल इहो आहे त शागिर्दनि खे कामयाबु थियण जे लाइ, छो जो अॼोके दौर में हिकु त असां वटि कैरियर काउंसलिंग सफ़ा घटि आहे ऐं इन जी वॾी मतिलबु त ज़रूरत आहे हिन वक़्त में। हलंदड़ में स्टूडेंट्स खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त वाट शुड ही डू, हिनखे छा करणु घुरिजे। मोस्टली सिंधी ऐं पाकिस्तानी जेके स्टूडेंट्स आहिनि इन्हनि खे कामयाबु थियण जे लाइ कहिड़ियुनि डिग्री ॾे वधीक तवजह ॾियणु घुरिजे ऐं कहिड़ी कहिड़ी फील्ड्स फ़ाइदे में आहिनि हिन वक़्त में लाड़काने पाकिस्तान में। अच्छा, असल में सर जेकॾहिं न मां कंहिं ॿिनि फील्ड्स जो नालो खणा त इहे ॿिनि फील्ड सां ज़्यादती थींदी। दुनिया जे अंदरि हज़ारे प्रोफेशन मौजूदु आहिनि ऐं इहो चवणु त हीअ प्रोफेशन बहितरु आहे, हीअ ख़राबु आहिनि, हीअ फ़ाइदेमंद आहे, हीअ फ़ाइदेमंद न आहे, इहा वॾी बेवाज़बी आहे। असल में एज़ अ टीचर, एज़ अ कैरियर काउंसलर वाट यू हैव टू डू, तव्हांखे शागिर्दनि खे इहो ॿुधाइणो हूंदो आहे त दुनिया जे अंदरि भई हीअ सभु प्रोफेशन्स आहिनि, हिन हर हिकु प्रोफेशन जा हीअ फ़ाइदा आहिनि, हर हिकु प्रोफेशन जो पाकिस्तान जे अंदरि हीअ स्कोप आहे, इंटरनेशनल हीअ स्कोप आहे ऐं हिन प्रोफेशन जे लाइ बंदे जे अंदरि हीअ सलाहियतूं हुजणु घुरिजनि। हीअ प्रोफेशन जेकॾहिं तव्हां सिलेक्ट कंदा त इन खां पोइ तव्हांखे ही फाइनेंशियल फ़ाइदा, ही सोसाइटल फ़ाइदा, ही तव्हांजे मुल्क खे, तव्हांजे ख़ानदान खे फ़ाइदा मिली सघनि था। त एज़ अ काउंसलर यू हैव टू शेयर दोज़ थिंग्स विद आवर स्टूडेंट्स एंड देन सिलेक्शन डिपेंड्स ऑन हिम। ठीक सम्झंदो आहियां त शागिर्द खे जेके बि कैरियर्स आहिनि उहे पाकिस्तान जे अंदरि हुजनि, इंटरनेशनल हुजनि, उनजी आगाही वक़्तनि फ़वक़्तनि ॾिनी वञे, उन सां अहिड़ा किताब, अहिड़ा सेमिनार्स शेयर कया वञनि, अहिड़ा लेक्चर्स ॾिना वञनि उन्हनि खे जेके दुनिया जा जेके बि पॉपुलर प्रोफेशन्स आहिनि उन्हनि जी आगाही उन्हनि ताईं पुॼे, उन्हनि में कैरियर में कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि, अॻिते जॉब जे हवाले सां कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जॉब्स आहिनि न आहिनि, इहो सभु उन्हनि खे ॿुधायो वञे ऐं फ़ैसिलो उन्हनि ते छॾियो वञे। इन हवाले सां मां ॿ किताब ज़रूरु रिकमेंड करणु चाहींदुमि। जेकॾहिं कोई शागिर्द 8th क्लास जे अंदरि, 9th मैट्रिक जे अंदरि उन्हनि ॿिनि किताबनि जो मुतालो करे त उनखे तमामु घणो फ़ाइदो थी सघे थो। पहिरियों किताबु आहे नवां रस्ता नयूं राहूं जे नाले सां, अब्दुल सलाम सलामी जो किताबु, इहो उर्दू जे अंदरि लिखियलु आहे, हुनजो तर्जुमो हुननि करायो आहे नवां रस्ता नयूं राहूं। ॿियो कासिम अली शाह फाउंडेशन तरफ़ां किताबु पब्लिश थियल आहे जंहिंजो नालो आहे कैरियर का एनसाइक्लोपीडिया। उन किताब जे अंदरि बि साॻी रीति दुनिया जा सभु प्रोफेशन्स जेके मेजॉरिटी पॉपुलर प्रोफेशन्स आहिनि, मुंहिंजे ख़्याल में 100-200 प्लस प्रोफेशन्स जे बारे में उहो किताबु डिस्कशन करे थो ऐं उहो प्रोफेशन छा आहे, उन प्रोफेशन में कमु कहिड़ो करिणो पवंदो आहे, उन लाइ घुरिबल सलाहियतूं कहिड़ियूं आहिनि ऐं घुरिबल इल्मी लाॻतूं कहिड़ियूं खपनि, डिग्रीज़ कहिड़ियूं हुन जे अंदरि थी सघनि थियूं ऐं डिग्रीज़ खां अलावा इंसान जे अंदरि कहिड़ियूं सलाहियतूं हुजणु घुरिजनि ऐं इन जे लाइ मुआशी फ़ाइदा कहिड़ा मिलंदा, समाजी कहिड़ा फ़ाइदा मिली सघंदा, इन्हनि सभिनी ते डिस्कशन मौजूदु आहे। ठीकु, जेकॾहिं इंसान खे ईंदड़ वक़्त में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे करे जेके तब्दील थींदड़ सूरत हाल हूंदी उनखे मुंहुं ॾियणो आहे, ठीकु आहे, उनखे कैटर करिणो आहे त इंसान खे टेक्नोलॉजी सां रिलेटेड जेका बि एजुकेशन आहे उन तरफ़ वधणु घुरिजे। आख़िर में पंहिंजे शागिर्दनि जे लाइ या मोहबत करण वारनि जे लाइ या असांजे ॾिसण लाइ टास्क जे शागिर्दनि जे लाइ कहिड़ी तव्हां पंहिंजी तरफ़ां ख़ासि नसीहत कंदव? मां सिर्फ़ु इहो ई चवणु चाहींदुमि त अमल की सूखती रग में ज़रा सा खून शामिल कर, मेरे हमदम फ़क़त बातें बना कर कुछ नहीं मिलता। ॻाल्हियूं करण सां कुझु न आहे थींदो। जेकॾहिं इंसानु पंहिंजे इल्म ते अमल करणु शुरू करे ऐं दिलि वॾी करे अमल कंदो रहे त इंसानु ज़िंदगी जे अंदरि तमामु घणो अॻिते। असां सां गॾु अॼोके एपिसोड नंबर 1 में असां सां मौजूदु हुया वाल्ट जा फाउंडर सर बाबर हुसैन मस्तोई साहिबु, जिन खां दिलचस्प सवाल ऐं गुफ़्तगू थी, जिन जी गुफ़्तगू यकीनन तव्हांजी मालूमात में, तव्हांजे ख़्यालात में वधीक हिकु दिलचस्प इज़ाफ़ो बि कयो हूंदो ऐं इंशाअल्लाह अज़ीज़ असां अञा वधीक कोशिशि कंदासीं त लाड़काणे ऐं उनजे पसगिरदाई इलाइक़नि में जेके बि सुठा टीचर्स आहिनि उन्हनि जा इंटरव्यूज़ तव्हां ताईं पहुचायो। सो असां सां कनेक्ट रहो। इंशाअल्लाह हिकु ॿिए एपिसोड में कंहिं ॿी शख़्सियत सां गॾु तव्हांजे अॻियां हाज़िर थींदासीं। हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे, हम देखेंगे। मशहूर ज़माना किताब मसनवी मौला रूम टास अकेडमी जी तरफ़ां पेश कंदुसि। क़बूल फरमाईंदा साईं, ॾाढी महिरबानी। वो दिल के जिसका वादा है हम देखेंगे, जो लोहे दिल पे लिखा है हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे, हम देखेंगे।